नौजवान लाइ संदो नौजवान है, संदो नौजवान साइंस पढ़े, इल्म पढ़े, अदब पढ़े, ॿाहिरां निकिरे, सकर, घुटकी, जेकबाबाद, कंदकोट, शिकारपुर, उमरकोट, सांगड़ो, मीरपुर खास थर छॾे पोइ सिंधी चवंदा आहिनि न अदा सभु हलिया विया त पोइ ॻोठ केरु हूंदो। बाबा हींअर का बस बीठी आहे जंहिंमें वारी तड़ ॻोठ मां या नगर पार्कर मां या वाई पांदे मां यासपली जे चवण ते 2-4 माण्हू बस में चढ़ी निकिरी मोह करे था वञनि, न को अथनि वीज़ा, न को अथनि दाख़िला। मुंहिंजे चवण ते 1 करोड़ माण्हुनि खे चवंदुसि तॾहिं 5 वञी सघंदा, ऐं उहे 5 माण्हू निकिरनि। तंहिंजे करे ॻोठनि जी जान छॾियो। ॻोठ में इलाही माण्हू ॿिया वेठा आहिनि, उन्हनि खे वेहण ॾियो। तव्हीं ॻोठनि जी जान छॾियो, तव्हीं ॿाहिरि निकिरो, सॼी दुनिया में पकड़िजो, इल्मु हासिल कयो, ऐं जे ज़रूरत पए त गाॾो लॻायो, बिरयानीअ जो, भाॼीअ जो। जे ज़रूरत पए त प्लम्बर थियो, चौकीदार थियो, हजाम थियो, टायरनि जा पंचर ठाहे ऐं कढ़ाई जूं होटलूं खोले ॾिसो, उतां मखलूक आई सॼी दुनिया ते छाइजी वई आहे टायरनि जे पंचरनि ऐं कढ़ाई जी होटलुनि मां। तव्हीं पंहिंजे वतन में वेठा आहियो त टायरनि जा पंचर ॿियो पियो हाणे कढ़ाई ॿिया पिया ठाहिनि। मज़ूरी कयो, घिटी वञी, जेकॾहिं तव्हांखे खटूं आणियूं पवनि, तव्हांखे मोबाइल ठाहिणा पवनि, तव्हांखे हजाम जा वार कटणा पवनि, तंहिंजे करे जेको कमु करणो पवंदो सो कयो। ऐं सिंध जो माण्हू कपिड़ा सुबे, दर्ज़ी थियो, दर्ज़ी थी कपिड़ा सुबो, सर्विस स्टेशन ते वञी फुआरो खणी गाॾी साफ़ कयो, घर मां निकिरो, पोइ कमायो, पोइ उन मां वरी शाम जो इवनिंग क्लासेस में या सुबुह जो मॉर्निंग में पढ़ो, दाख़िला वठो, पढ़ो, साइंस पढ़ो, ऐं निकिरी पओ सॼी दुनिया में। दुनिया तव्हांजो इंतज़ार पई करे, छांइजी वेंदो।